साध संगत जी अचो श्रीमद भगवत गीता जो 12 अध्याय जो अमृत पान तहां करे रहा हो, जंहिंमें भक्ति योग जी महिमा श्याम सुंदर श्री कृष्ण चंद महाराज ॿुधाइनि था कि मुझे भक्त में कहिड़ा गुण हूंदा आहिनि, उन्हनि गुणनि जे करे लक्षणनि जे करे भक्त मुखे ॾाढा प्यारा आहिनि। चओ हरे राम। कल तव्हां ॿुधो भगवान चयो जेको माण्हू दोस्त दुश्मन मान अपमान में हिकु जहिड़ो सर्दी गर्मी सुख दुख आदिक सभिनि में हिकु ॾिसंदो आहे, संसार जे मोह खां छुटल आहे, गिला नेकीअ खे हिकु सम्झंदो आहे, ईश्वर जे स्वरूप खे नित जपींदो आहे ऐं शरीर जंहिं बि नमूने हले उन में सदा संतुष्ट आहे। रहण जे स्थान यानी मकान में उन जो मोह न आहे। अहिड़ी अचल बुद्धीअ वारो भगत मूंखे प्यारो आहे। चओ हरे राम। अॻिते ॿुधो भगवान चवनि था जेके मूंखे ई परम आसरो परम गति ऐं सब जो आत्म रूप ऐं सब खां परे समझी प्रेम सां मुंहिंजे पाइण जे लाइ श्रद्धा सां भरियल निष्काम भाव सां मुंहिंजो नाम जपींदा आहिनि, मूंखे यादि कंदा आहिनि, से भगत मूंखे तमामु घणा प्यारा आहिनि। चओ हरे राम। ॾिसो छा छा था चवनि भगवान हिन अध्याय जो आख़िरी श्लोक 20। भगवान चवनि था उहे मुंहिंजा प्यारा भक्त सभिनि खां पहिरियों जेके मूंखे ई परम आसरो सम्झंदा आहिनि, मां ई उन्हनि जी परम गति आहियां, मूंखे सभु कुझु सम्झंदा आहिनि। यानी भगवान खां वधीक उन्हनि जे नज़रुनि में ॿियो कंहिंजी वैल्यू न आहे। भगवान खे ई वॾो मञो अथऊं ऐं सच में आहिनि बि, पर असांजो भगवान सां लगाव कोन्हे, पाइणु नथा चाहियूं, प्रेम कोन्हे, इन करे भगवान आख़िरी में यादि ईंदो आहे। चओ हरे राम। तरी त गोपियूं चवनि थियूं श्याम तन श्याम मन श्याम ही हमारो धन, आठों याम ऊधो हमें श्याम ही सो काम है। श्याम हिये यानी हृदय में, श्याम जिए यानी प्राणन में, श्याम हिये श्याम जिए, श्याम बिन नाही त्रिये। कोई ॿियो कोई आहे ही कोन श्री कृष्ण जे अलावा। आंधे की सी लाकड़ी आधार नाम श्याम है। श्याम रति श्याम गति श्याम ही है प्राणपति। सब कुछ असांजा श्याम सुंदर है। ऊधो तुम भय बौरे पाती लेके आए दौड़े, योग कहाँ राखे, यहाँ रोम रोम श्याम है। असांजे जीवन में रोम रोम में श्री कृष्ण जे अलावा ॿी काई जगह ही कोन, ॿियो कोई स्थान खाली आहे ही कोन, केवल उहो आहे। काथे असां योग खे ज्ञान खे ब्रह्म ज्ञान खे जगह ॾियूं। गोपी चवनि तू जिस योग को पतंजलि ने विरचा। पतंजलि महाराज महान योगी थिया आहिनि, जिन योग दर्शन जा शास्त्र लिखिया आहिनि। ये जेको ठहियल आहे न स्वामी रामदेव महाराज जन जो पतंजलि स्थान जेकी कंपनी ठहियल आहे उन्हनि जे नाले ते अथव। वो भी योगी इन करे उन्हें पंहिंजे महायोगी जे नाले ते उहो स्थान जो नालो रखियो आहे। पतंजलि महाराज महान योगी थिया आहिनि, ऋषि थिया आहिनि ऐं उन्हनि योग दर्शन जा शास्त्र लिखिया हा न। हीअं हीअं योग कयो, हीअं समाधि लॻायो, हीअं कुंभक रेचक पूरक कयो, हिन तरह सां 10वें द्वार ते प्राण चढ़ंदा आहिनि, हिन तरह सां समाधि लॻंदी आहे। त गोपियूं चवनि थी जिस योग को
पतंजलि ने विरचा, उस योग से हमारा वियोग बड़ा है। गोपियों थी चवन कि जेको ही समाधि वारो योग आ न, उन को अधिक जेको आ असांजो श्री कृष्ण जो विरह योग आ। वियोग यानी जुदाई, हुन योग में तो समाधि लगंदी आ, लेकिन गोपियूं चवनि थियूं असांजी विरह भी उन खां वधीक है। ॾिसो विरह में भगवान 24 कलाक गोपियुनि खे यादि आहिनि। श्री कृष्ण वृंदावन कोन्हनि, भले मथुरा में द्वारिका में, लेकिन गोपियुनि जे 24 कलाक अखियुनि जे साम्हूं, यादि में, भाव में। ऐं श्री कृष्ण गॾु आहिनि त उन्हनि खे मन में पतो न आहे केॾी महिल कृष्ण हली वेंदा। त इहो थींदो आहे मिलन में भी विरह। चओ हरे राम। योग जी भाषा में संयोग में वियोग। भगवान गॾु बीठा आहिनि पर लॻंदो आहे न अलाए कॾहिं हली वेंदा, सुभाणे हली वेंदा, विछड़ी न वञनि। इहो भव हूंदो आहे। इहो आहे संयोग में वियोग। ऐं भगवान हली आहे, वियोग आहे, पर गोपियूं एॾो यादि थी कनि, उनखे पतो ई न आहे कृष्ण हली वियो आहे, यादियुनि में समायल आहे। उहे भुलिजी थी वञनि श्री कृष्ण हली आहे। उन्हनि खे त ईअं थो लॻे हे त बंसी थो वॼाए, हे त यमुना जी में थो नहाए, हिते त गायूं थो चारे, हे गिरिराज खयो अथई, हे पूतना मारी अथई। 24 घंटा उनजे लीलाउनि में लॻल पियो। त इहो वियोग में संयोग। इहो छा थियो? वियोग में संयोग। ऐं भगवान गॾु मिलियल आहिनि, भव थो थिए त संयोग में वियोग। ॿियो वियोग में वियोग। भगवान हली आया आहिनि, यादि बि अची वियो, अरे भगवान त हली आया आहिनि, रोअनि थियूं। इहो आहे वियोग में वियोग, विछोड़े में विछोड़ो। ऐं चौथो आहे संयोग में संयोग। भगवान बीठा बि आहिनि ऐं हिन महिल भउ कोन्हे वञण जो, भगवान साम्हूं बीठा आहिनि, भगवान जी यादि आहे, भगवान जी वार्ता आहे, सभु कुझु भगवान आहे। नेण भरे श्री कृष्ण जो दर्शन थी कनि। इहो संयोग में संयोग। ये 4 अवस्थाऊं थींदियूं। चओ हरे राम। त गोपियूं चवनि थियूं हे जेके समाधीअ वारा योग आहिनि न, इन खां वधीक त असांजो वियोग आहे श्री कृष्ण सां। यानी वियोग बि मामूली न आहे। उन वर्सी में सुदामा भैया ॿुधायो न, गोपियुनि जे हिकिड़े अखियुनि जे ॻोढ़े में कबीरदास चवनि था मूं जहिड़ा 1000 वही वेंदा। गोपियूं नथी चवनि, हे कबीरदास जी था चवनि। यानी कबीरदास उन्हनि जे प्रेम जी केॾी क़दुरु कई आहे। जबकि पाण उहे महान महान महात्मा आहिनि, योगी आहिनि कबीर साहब। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। त भगवान चवनि था जंहिं मूंखे ई परम आसरो मञियो आहे, परम गति मञी आहे, जे गोपिन मञी आहे, ऐं सब जो आत्म रूप ऐं सब खां परे समझी। सभिनि जो आत्म रूप, केवलीअ खां वठी करे ब्रह्मा जी तक, उहे मुंहिंजा श्याम सुंदरी आहिनि, उन्हनि जो ई तत्व आहे। ऐं सभिनि खां परे यानी असां वांगुरु शरीर न आहे भगवान जो, असां वांगुरु न आहिनि भगवान। असां त मरणशील आहियूं, भगवान अजर अमर अविनाशी। भगवान देवताउनि खां बि परे, देवताउनि जो बि टाइम टेबल आहे हिकिड़ो। भगवान उन खां बि न्यारा आहिनि। मुकुंद आहिनि, परम तत्व आहिनि, उहे निर्गुण, उहे साकार आहिनि। सभिनि खां न्यारा, सभिनि खां परे, सभिनि खां ऊंचा। गोविंद मेरा सब ते ऊंचा, वॾा मेरा गोविंद, ईअं भक्त सम्झंदा आहिनि। गुरु रामदास महाराजन बि चयो न त सब जो आत्म रूप ऐं सब खां परे समझी प्रेम सां मूंखे पाइण जे लाइ, कि असांखे भगवान कृष्ण मिलनि, श्रद्धा सां भरिजी करे निष्काम भाव सां मुंहिंजो नाम जपींदा आहिनि। असां नाम जपींदा आहियूं कि अरे भाई हलो सत्संग आहे, अरे भजन कीर्तन आहे, हलो भाई राम धुनी आवे, धुनी लॻायो, घणो टाइम थियो आहे, बंदि बि नथा कनि, वरी हे भजन, वरी हो भजन लॻाईंदा था वञनि पिया। हाँ 9 बजे कंदा आहिनि, 9:15 थी विया आहिनि। चओ हरे राम। भगवान खे पाइण सां मतिलबु न आहे, नेम था निभाइनि, हा न। हिते 7 जा 7.25 त थियनि। ॾिसो सभिनी जी पुत्रियूं घड़ीअ ॾे हली वेंदियूं अखियुनि जूं, हा न। मज़ा लाइ कोई अंदरि पोइ श्री कृष्ण खे निहारे।
आ मन में छा चवंदो उहो त तव्हां ई ॼाणो, असांखे कहिड़ी ख़बर। चओ हरे राम। त भगवान खे पाइण जे लाइ जेकी भक्ति कई वेंदी आहे उहो साधन प्रेम बणिजी वेंदो आहे, भाव बणिजी वेंदो आहे, उन में भगवान ॿधजी वेंदा आहिनि, हली ईंदा आहिनि। असां भगवान जो भजन कीर्तन, भगवान जो विग्रह अलॻि, भगवान खे अलॻि सम्झो। चओ हरे राम। महात्मा हिकिड़ी कथा ॿुधाईंदा आहिनि, चओ हरि बोल, हरि बोल, हरि बोल। हिकिड़ी अम्मा भगवान जो भजन कंदी हुई, महात्मा गुजरिया। अरे अम्मा रुखो सुखो भजन थी करे, जंहिंजो भजन थी करे उनजो कोई विग्रह न रखियो अथई। बाबा मूं वटि त कोई कोन्हे विग्रह, ॾाढो सुंदर हिकिड़ो भगवान जो गोल मटोल हिकिड़ो विग्रह भगवान जो बाल मुकुंद जो, श्री कृष्ण जो महात्मा अम्मा खे ॾिनो। हाणे अम्मा चए थी हिन जो नालो छा आहे? महात्मा खिली वेठा, चयूं हे ॾिस न कीअं बढ़िया अटो कटो मक्खन थो खाए, हे भगवान कृष्णन। छा केरनि? अरे अम्मा हे गोल मटोल भगवान अथई। हाणे अम्मा हुनजो नालो ई रखी छॾियो, गोल मटोल भगवान। चओ हरे राम। छा नालो रखियईं? बोलो गोल मटोल भगवान की। हाणे गोल मटोल भगवान जी उनखे रट लॻी वई। भगवान जो कोई नालो थोड़ी आहे गोल मटोल, पर प्यार सां जेको नालो जो। अब बिना प्यार जे वेठा मंत्र पढ़ंदा वञो था। हाणे जेॾी महिल वीचारी रोटी खाए, अरे मुंहिंजे गोल मटोल न खाधी आहे, पाणी पीए मुंहिंजे गोल मटोल, वीचारो लह खाइजंदो थो वञे। हाँ जेतिरो खाए माता खे त घटि लॻंदो आहे, रोज़ भोग लॻाए, ईअं कंदे कंदे उनजी भक्ति प्रेम थी वियो भगवान सां। उनखे मूर्ति न सम्झंदी, हे मुंहिंजा भगवान, हे ठाकुर आहिनि, हे मुंहिंजो श्री ठाकुर आहे। काॾे न वञे उनखे छॾे करे, ॿुढापे में वॾी उमिरि में वेही रहे उन सां गॾु। कोई चएसि भई हिनखे कीअं छॾे वेंदमि, गोल मटोल वेठो आहे अकेलो, इनखे अकेलो छॾे वञा, घर में ॼणा ई ॿ असां, हिकु हे हिकु मां, काॾे वेंदमि? अच्छा वठी हलेसि, उस केॾी आहे ॿाहिरि, बरसाति में भिजी वञे सुभाणे कुझु थी पएसि त केरु वीचारे हिनखे गोल मटोल खे सुयूं हणाए वरी दवा ॾेसि। न भाई मां न वेंदसि। चओ हरे राम। आख़िर समय गुज़रियो, उन अम्मा जो अंतिम समय आयो। भगवान ॾिठो हिन जी भक्ति त सची आहे, त भगवान पंहिंजे पार्षदनि खे आज्ञा ॾिनी, प्रभु तव्हांजो नालो त न खणंदी आहे, अलाए छा चवंदी आहे कि हा गोल मटोल। त प्रभु हा असां गोल मटोल न आहियूं, एॾो मक्खन चुरायो आहे, सभु असांखे चवंदा हुआ वृंदावन में हे गोल मटोल, हा हे नंद बाबा जो छोरो अथई, मक्खन चुराए चुराए करे ॾिस मोटो थी वियो आहे। सही चवंदी आहे, तव्हां वठी अचोसि। पार्षद आया, अम्मा खे चवणु लॻा हल अम्मा भगवान कृष्ण तोखे यादि कयो आहे। अरे कहिड़ो भगवान? चई श्री कृष्ण वैकुंठ जो भगवान वासुदेव परमात्मा तोखे यादि था कनि। चई मां न सुञाणा भाई, मुंहिंजो भगवान त अंदरि वेठो आहे। त चई इनखे हिते वेहणु ॾिस झोपड़ीअ में, तूं हल मथे जेको भगवान वेठो आहे साक्षात ओॾे हल न। चई ख़बरदार मां हिनखे न छॾे वेंदुमि। हाणे संसारी माण्हू हुजे त जमदूत त पकड़े हली वञनि, भक्त सां ज़बरदस्ती थोड़ी थींदी। भगवान जा पार्षद वापसि वञण लॻा, चवण लॻा अम्मा सोचे वठि, भगवान सॾु करायो आहे त हिकु शर्त ते हलंदीमांव। कहिड़ी? अम्मा चईसि मुंहिंजो गोल मटोल बि वैकुंठ में हलंदो तॾहिं हलंदुमि। भगवान जा पार्षद खिलण लॻा, अरे भोरी अम्मा तोखे पतो आहे मथे हिकिड़ो तिनको बि न हलंदो आहे, शरीर ई न हलंदो आहे, तोखे त भगवान घुरायो आहे, तूं हल छॾ न गोल मटोल। चई पोइ मां बि न वेंदुमि, तव्हां वञो, मूंखे मतिलबु न आहे, मुंहिंजो भगवान मूंसां गॾु आहे। पार्षद वापसि हली आहे। भगवान खे चयूं हीअ अम्मा त ईअं थी चए, पोइ मूर्ति रखी अथई तव्हांजी मोटी तगड़ी, चए थी इहो गॾु वठी हलां, मूर्ति तव्हांजी कीअं ईंदी? त सम्झायो न उनखे। चई ॾाढो सम्झायोसीं, बंसी वॼाईसीं, असां हारजी वियासीं प्रभु। त भगवान चई हाणे उन अम्मा जे लाइ मां नियम थो बदिलियां, भक्तनि जे लाइ कोई नियम न आहे, वञो गोल मटोल सहित मुंहिंजे उन भक्ता खे वठी अचो। वरी पार्षद आया धरतीअ ते, चईसि हल अम्मा। चई मां न हलंदुमि बिना गोल मटोल जे। चई भैया हाणे टालम टोल न कर, खणी हल गोल मटोल, ऐं तुंहिंजा बोल श्री कृष्ण जा बोल, वॾो आहे तुंहिंजे बोलनि जो मोल। बसि हाणे
हितों हल अम्मा खणी हल पंहिंजो गोल मटोल। तरी अम्मा गोल मटोल भगवान यानी उन सुंदर विग्रह के खणी करे उन सहित वैकुंठ वई। बोलो भक्तवत्सल भगवान की, भक्त उनके भगवान की। तरी भगवान चवनि था जेके श्रद्धा में भरजी करे मूंखे पाइण जे लाइ मुंहिंजो नाम जपींदा आहिनि से भक्त मूंखे तमामु घणा प्यारा आहिनि। हिते श्रीमद भगवत गीता भगवान श्री कृष्ण अर्जुन संवाद जे 12हें अध्याय भक्ति योग नाले संपूर्ण थियो। बोल वृंदावन बिहारी। सुभाणे तहां 12हें अध्याय जो महात्म श्रवण कंदो। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। बोल श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। बोलो वृंदावन बिहारी लाल की।